नाज़रीन अवामी न्यूज़ पारां के कैंप ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त मुखालिफ धुर जे सेनेटर्स मसद मलिक ऐं मुस्तफ़ा नवाज़ खोखर पारां सेनेट जी पोलिंग बूथ में गुजन कैमरान ऐं डिवाइस लॻल हुजण जो इंकशाफ। मुखालिफ धुर पारां सेनेट जे मौजूदा चेयरमैन खे नाइल करार ॾियण जो मुतालबो। मुखालिफ धुर जो चवणु आहे त सादिक संजरानी नाइल थी वियो ऐं हुकूमत सेनेट जे नए उम्मीदवार जो ऐलान करे। पीपी सेनेटर मुस्तफ़ा नवाज़ खोखर गुजन कैमराउन जूं तस्वीरूं मीडिया सां शेयर करे छॾियूं। मुस्तफ़ा नवाज़ खोखर जो चवणु आहे त पोलिंग बूथ में कैमराऊं लॻाइण आईन ऐं सुप्रीम कोर्ट जे फैसले जी बनकड़ी आहे। मसद मलिक जो चवणु आहे त केर मुलविस आहे इन्हनि किरदारनि खे वाक़ो करणो पवंदो। हीअ अमल गुझी वोट जी तस्दीक जी बनकड़ी आहे। मसद मलिक पारां इलेक्शन कमीशन खां जांच कराइण जो मुतालबो। मसद मलिक जो चवणु आहे त जीअं बि कैमराऊं लॻायूं उन्हनि खे नाइल करार ॾिनो वञे। राति जी उंदहि में कीअं कैमराऊं लॻायूं वयूं। नाज़रीन अवामी न्यूज़ पारां के कैंप ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त मुखालिफ धुर जे सेनेटर्स मसद मलिक ऐं मुस्तफ़ा नवाज़ खोखर पारां सेनेट जी पोलिंग बूथ में गुजन कैमरान ऐं डिवाइस लॻल हुजण जो इंकशाफ। मुखालिफ धुर पारां सेनेट जे मौजूदा चेयरमैन खे नाइल करार ॾियण जो मुतालबो। मुखालिफ धुर जो चवणु आहे त सादिक संजरानी नाइल थी वियो ऐं हुकूमत सेनेट जे नए उम्मीदवार जो ऐलान करे। पीपी सेनेटर मुस्तफ़ा नवाज़ खोखर गुजन कैमराउन जूं तस्वीरूं मीडिया सां शेयर करे छॾियूं। मुस्तफ़ा नवाज़ खोखर जो चवणु आहे त पोलिंग बूथ में कैमराऊं लॻाइण आईन ऐं सुप्रीम कोर्ट जे फैसले जी बनकड़ी आहे। मसद मलिक जो चवणु आहे त केर मुलविस आहे इन्हनि किरदारनि खे वाक़ो करणो पवंदो। हीअ अमल गुझी वोट जी तस्दीक जी बनकड़ी आहे। मसद मलिक पारां इलेक्शन कमीशन खां जांच कराइण जो मुतालबो। मसद मलिक जो चवणु आहे त जीअं बि कैमराऊं लॻायूं उन्हनि खे नाइल करार ॾिनो वञे। राति जी उंदहि में कीअं कैमराऊं लॻायूं वयूं।